नासिन मियां साहब मां वाक़ई ख़बर ॾींदासीं। मियां साहब जो जानवा भरिसां चोरनि जा पेरा खणी वियल भागे जो लाश हथ कयो वियो आहे। चोरनि तां क़तल थियल भागे जो लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो हयो वियो आहे। शिकारपुर रोड ते बेगारी केनाल वटि धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। चोरनि तां क़तल थियल भागे जे वारसनि जो लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो हयो वियो आहे। शिकारपुर रोड ते बेगारी केनाल वटि धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, अपडेट कजो। जी सुल्तानकोट भरिसां राति देर सां थाणे जे हद में मुर्द अब्दुल सत्तार जतोई में चोरनि चोरी जी कोशिश कई त उन मुहिम दौरान भाॻियुनि ऐं चोरनि विच में फायरिंग थी पई। जेको फायरिंग 1 कलाक जारी थी वियो ऐं उन फायरिंग दौरान चोरनि जे फायरिंग में हिकु भाॻियो वाहिद बख़्श जतोई मारिजी वियो ऐं वाहिद बख़्श जतोई जे वारसनि क़ौमी शाहरा जेकमबाद शिकारपुर बेगारी कंहिंवाल ते ॿिन्ही तरफ़नि खां टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे। जी इसरार चांडियो, अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। नासिन गंबट मां वाक़ई ख़बर ॾींदासीं त गंबट